अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। थियो छा आहे, छा में परेशान आहियो? तव्हांखे छा आहे दा, मूंखे परेशानी आहे टेस्टनि जी। तव्हां त हलायो रुगो मोबाइल आहे, मां परेशान आहियां। मूंखे टेस्ट पंहिंजी तयारी करणी आहे, प्रकाश यादि कोन थी थिए मूंखे। हिकु त केरु थो चए त असां टेस्ट जी तयारी नथा कयूं? किथां था कयो, सॼो ॾींहुं था हलायो मोबाइल। तव्हांखे कहिड़ी ख़बर बाबा? बाबा अॼुकल्ह असां परेशान लॻा पिया आहियूं। मोबाइल जो दौर न बाबा, हिते असांजे सब्जेक्ट हिकु त यादि कोन था थियनि मूंखां। एतिरा सारा सब्जेक्ट न बाबा, तमामु ईज़ी आहे मोबाइल ते हर शइ सवली लॻी पई आहे अॼुकल्ह। मोबाइल हथ में आहे, माना हर शइ असांजे मोबाइल में आहे ऑलरेडी। त हुन ते असां तवजो न ॾिनो आहे, असां हुन मां फ़ाइदो न वरितो आहे। त वाक़ई तोखे ख़बर न आहे त मोबाइल ते कीअं पढ़ाई कबी आहे? न मोबाइल ते वरी कीअं कबी आहे? मां त हीअं मुसलसिल कंदो रहियो आहियां। आहे जो यूनिवर्सल MCQ प्रो वारी ऐप। अच्छा, उहा कहिड़ी आहे? हुन में हर सब्जेक्ट जो मवाद पियो आहे, हर सब्जेक्ट जा MCQ पिया आहिनि। तव्हां हुनखे इंस्टॉल कयो ऐं पंहिंजे मोबाइल में तव्हां शुरूआति कयो, तव्हांखे तमामु ईज़ी लॻंदो। अच्छा, इहा त मूंखे पहिरियों ख़बर कोन हुई। मां त मुसलसिल ईअं हार्ड में इलाही सारा सब्जेक्ट पियो पढ़ां। अच्छा, हिन ऐप ते जेको वीडियो ठहियलु आहे सिंधी थाट्स वारनि जो, उहो बि न ॾिठो आहे मां? न, उहो त मूं न ॾिठो आहे। अच्छा, अचो त तव्हांखे ॾेखारियूं भला, त उन ते गॾिजी असां स्टडी कयूं। अस्सलाम वालेकुम। हिन वीडियो जे अंदरि असां यूनिवर्सल MCQs ऐप प्रो जे हवाले खां डिस्कस कंदासीं त कहिड़ा कहिड़ा हिन में फीचर्स रखिया विया आहिनि, कहिड़ा कहिड़ा स्टेप्स आहिनि जेके असांखे फॉलो करणा आहिनि ऐं कीअं असां हिन मां वधि में वधि फ़ाइदो हासिल करे सघूं था। सो गॾु जो आख़िर ताईं अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजी वीडियो खे। सभ खां पहिरियों त हिन ऐप जे अंदरि 6 खां वठी इंटर ताईं सभिनि सब्जेक्ट्स जंहिंमें इंग्लिश, सिंधी, उर्दू, इस्लामियात, सोशल स्टडीज़, साइंस, GK ऐं करंट अफेयर्स खे MCQs वारी फॉर्म में ॾिनो वियो आहे। जीअं असां मुख़्तलिफ़ गेमनि जे अंदरि हिकु लेवल खां बाद में ॿी लेवल जे अंदरि दाख़िल थींदा आहियूं, कुझु इन ई अंदाज़ में यूनिवर्सल MCQs जे प्रो वर्जन खे डिज़ाइन कयो वियो आहे, जंहिंमें तव्हां हिकिड़नि MCQs जी लिस्ट खे हल करण खां बाद में ॿी लिस्ट यानी ॿी लेवल जे अंदरि दाख़िल थी वेंदो। उन खां बाद में हिकिड़ी अहम ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हिन ऐप जे अंदरि तव्हां स्टडी करण दौरान बुक मार्किंग करे सघो था। हाणे बुक मार्किंग जो मक़सदु इहो आहे त जॾहिं तव्हां मुकमल लेवल्स पंहिंजो पार करे वेंदो, उन खां बाद में जॾहिं तव्हांखे कंहिं बि लेवल जे अंदरि डाउट हूंदो, मिसाल लेवल 2 जे अंदरि मां एतिरा सवाल जेके हुया उहे सही न कया, त आख़िर में तव्हां पंहिंजे उन बुक मार्क्ड लेवल्स खे खणी ईंदो ऐं उन्हनि खे ॿीहर रिव्यू करे ॿीहर उन्हनि खे हल करे यादि करे सघो था। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त अगरि असां कंहिं बि शइ खे, कंहिं बि सब्जेक्ट खे कंहिं बि तरीक़े सां स्टडी कयूं था, त कॉम्पिटिशन असांजो उहो वाहिद ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए असां पंहिंजो पाण खे ऑब्ज़र्व करे सघूं था, पंहिंजो पाण खे मोटिवेशन ॾेई सघूं था। सो इन जे लाइ यूनिवर्सल MCQs जे अंदरि कॉम्पिटिशन बि तमामु घणो रखियो वियो आहे, जंहिंमें तव्हां 1 to 1 यानी पंहिंजो पाण ऐं हिकिड़ो ॿियो बंदे सां कॉम्पिटिशन करे सघो था। ऐं उन खां अलावा जीअं मुख़्तलिफ़ वॾनि गेम्स में रूम्स थींदा आहिनि, ईअं ई असांजा हिन ऐप जे अंदरि बि हिकु रूम तयारु थींदो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके फ्रेंड्स आहिनि असांजा, उन रूम खे लिंक्स जे ज़रिए जॉइन कंदा ऐं उन खां बाद में असां मुकमल फ्रेंड्स जो ग्रुप वेही करे उन हिकिड़नि ई सवालनि खे हल करे सघूं था ऐं पंहिंजो पाण खे वधीक ऑब्ज़र्व करे सघूं था ऐं पंहिंजो पाण खे वधीक टेस्टिफाई करे सघूं था। हिन में हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि प्रीमियम आहे। हाणे प्रीमियम जो मक़सदु आहे त जॾहिं तव्हां पंहिंजो मुख़्तलिफ़ लेवल्स हल करे ईंदव शुरूआत में, त उन्हनि जे हल करण दौरान तव्हांखे उन्हनि जे रिवॉर्ड में तव्हांखे कुझु कॉइन्स मिलंदा ऐं जेके तव्हां अॻिते उन्हनि खे कॉइन्स खे यूज़ करे प्रीमियम लेवल वारा MCQs, प्रीमियम लेवल वारियूं टेस्टियूं तव्हां हल करे सघंदव। इन सां गॾोगॾु तव्हांखे वन इन ऑल तव्हांजे सभिनी सब्जेक्ट्स जा क्विज़ मिलंदा, जेके तव्हांजा डेली रूटीन में बि थी सघनि था, मंथली ऐं ईयरली बि तव्हांजा थी सघनि था। हिन मुकमल ऐप जे अंदरि तव्हांजे लाइ सभिनी सब्जेक्ट खे शामिल कंदे 12,000 यानी 12K खां मथे MCQs शामिल आहिनि, जिन में तव्हांखे कुझु गाइडलाइंस बि मिलंदियूं। जीअं तव्हां हिकिड़ो शो ॾिठो हूंदो कौन बनेगा करोड़पति, जॾहिं उन में 4 ऑप्शन्स असांजा ईंदा आहिनि, त उन जे अंदरि असांखे कुझु ऑडियंस पोल मिलंदो आहे। तव्हां ऑडियंस खां हेल्प वठी सघंदा आहियो ऐं उन तरीक़े सां तव्हां पंहिंजे MCQs खे हल करे सघंदा आहियो। इन खां अलावा तव्हांखे 50-50 वारो ऑप्शन बि मिलंदो, जंहिंजे अंदरि तव्हांजा 4 ऑप्शननि मां तव्हां के बि 2 ऑप्शन सिलेक्ट कंदव ऐं उन्हनि मां ॿिनि मां अगरि कोई हिकिड़ो बि सही आहे त तव्हांजो जेको MCQs हूंदो उहो तव्हांजो राइट कयो वेंदो। हर सवाल जो दौरानियो 45 सेकंड रखियो वियो आहे, जंहिंजे अंदरि तव्हां हिकु सवाल खे 45 सेकंडनि जे अंदरि हल करे सघो था। अगरि तव्हां उनखे चाहियो त पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ उनखे रीसेट करे सघो था, उनखे उनजो टाइम घटाए बि सघो था ऐं तव्हां उनखे वधाए बि सघो था। इन खां अलावा अगरि तव्हांजो कोई क्वेश्चन अहिड़ो आहे जेको तव्हांखे उन वक़्तु सम्झ में नथो अचे, त तव्हां उनखे स्किप बि करे सघो था। हिन एॾे वॾे शाहकार जो क्रेडिट सर राजा सांद ऐं सर राजा सांद जी पूरी टीम ॾांहुं वञे थो, जंहिं हिन एॾे ज़बरदस्त ऐप खे पाया तकमील ताईं पहुचायो। अच्छा, यूनिवर्सल MCQs ऐप मां किथां हासिल करे सघां? या हिकु त प्ले स्टोर तां बि इज़ीली असांखे मिली वञे थी। ॿियो हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में बि हिन जी लिंक ॾिनी वई आहे, असां उतां बि आसानी सां डाउनलोड करे सघूं था।
हिन डिस्क्रिप्शन वालेकुम सलाम। हाँ जी हे छा आहे जेको आहे सो हे शाजी छा मसलो आहे, छा अहिड़ो नाला थी अथव किताब साईं नौकरी जी तयारी पिया कयूं असां हिन वक़्तु। नौकिरी शाजी नौकरी काई बि सुठी मेरिट ते जेका मिलंदियूं आहिनि नौकरियूं तयारी छा कंदासीं। इहो पाण ही वॾेरे खां वठंदासीं चौकीदारी पटेवाली मिड़ई नौकिरी कंदासीं। तव्हां बादशाह माण्हू ऐं किताब अंबार लॻाया अथव पंहिंजे आॾो भेण सॼो हिनखे चौकीदारी खपे नी मां वठी ॾींदुमि पटेवाली कंदे हलो पटियालो लॻंदे चऊं था वॾेरे खे पंहिंजो वॾेरो आहे असां मसलो ई न आहे नौकिरी। ईअं न आहे साईं, हाणे सिंध में थोरो शऊर जाॻियो आहे। जेको पढ़े थो जेको पढ़ाईअ खे टाइम ॾिए थो उहो हिन वक़्तु पटेवाली ऐं चौकीदारी खे पोइ ते उछलाए छॾे थो ऐं उहो हिकु सुठी हिन हाणे बि मुक़ाम ते वञे थो सुठे तरीक़े सां हुनखे हिकु गज़ेटेड ऑफिसर थी सघे थो। गज़ेटेड ऑफिसर असां हाणे गज़ेटेड पटियाला VIP वञे ई न ड्यूटीअ ते। हाणे इहा वॾेरगी चवचावट न आहे रही। हाणे जेको सुठे तरीक़े सां पढ़े थो उहा हिकु सुठी नौकरी हासिलु करे सघे थो। ऐं असां हिन वक़्तु बि यूनिवर्सल MCQs प्रो ऐप जी ॻाल्हि करे रहियासीं जेको असांजे सिंधी नौजवान राजा सांद ठाही आहे। सिंधीअ वाह साईं एॾा अॻिते थी विया आहिनि। मां बि चवां अॼुकल्ह भला रश असांजे घटि आहे पोइ साईं इहा कहिड़ी एप आहे? बिल्कुलु साईं, सिंधी नौजवान असांजो आहे जंहिं इहा यूनिवर्सल MCQs प्रो ऐप ठाही आहे राजा सांद। बिल्कुलु साईं, जंहिंमें असां सुठे तरीक़े सां हर सब्जेक्ट जी सुठे तरीक़े सां तयारी करे सघूं था। वाह साईं, हाणे त मोबाइल जो इस्तेमालु ॾाढो सुठो थींदो ज़बरदस्त यार।